चंबड़ में माकड़ फसलन ते हमला करे तबाही मचाए छड़ी आहे, जडे त स्प्रे न करण खिलाफ सिंधारी कमेटी पारां एहतजाजी मुजाहिरो कयो वियो। सिंधारी कमेटी जे आबादगार अगवाणन अरबाब रुस्तमानी, सिद्दीक सोलंगी, मुबारक अली ऐं ॿियनि हारियन ऐं आबादगारनि चंबड़ प्रेस क्लब आॾो हथनि में बैनर खणी एहतजाजी मुजाहिरो कयो। उन मौके ते अगवाणनि चयो त साल खां माकड़ समूरी सिंध में तबाही मचाए छड़ी आहे, पर वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमत को क़दम नाहे खयो, जंहिं करे सिंध जे आबादगारनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। ज़राअत जो है सो सॼी दुनिया जे लाइ रीढ़ जी हड्डी है ऐं हुकूमत जो है उन ते को बि एक्शन नथी खणे, हथ वठी जो ज़राअत खे तबाह करण जे पुठियां पई है। त जी माण्हू जेके आहिनि सो ख़ुदकुशियूं कनि या पंहिंजो पाण खे धाड़ियल जे रूप में पेश कनि। ऐं सम्झां थो जेकॾहिं इहा जेकी गवर्नमेंट जी पॉलिसी रही त तमामु ख़तरनाक नतीजा निकिरंदा ऐं उन में इंसान जो है सो तमामु घणो भोगींदो। ये जेका ज़राअत ते हींअर माकड़ जो हमलो आहे इहो ज़बरदस्त हिकु नुक़सानकार हमलो आहे। अॻे ई असां जेके आहिनि कंगाल थी विया आहियूं इन लॉकडाउन जे करे, बिल्कुलु बेरोज़गार आहियूं। शहर जा त हारी ऐं मज़दूर बिल्कुलु बेरोज़गार थी विया आहिनि, पर हाणे जेका ॿाहिरारी मंझि जेको माकड़ जो विबा आहे उन तबाही मचाए छॾी आहे। तक़रीबन असां सम्झूं था साल खनि थियो आहे असांजे इलाइक़े में ही मकड़ फिरे पियो। ऐं हींअर जेको आहे चंबड़ में हींअर बि असांजे मथां जेको आहे लाखनि जे तइदाद में जेका आहे मकड़ हले पियो। ऐं उन जे लाइ असां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ खे पुरज़ोर अपील था कयूं त असांजे मुआशी क़तल खे बचायो ऐं हिन मकड़ खे ख़त्म कयो। आबादगारनि सूबाई तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर माकड़ मार स्प्रे कराए आबादगारनि खे मुआशी क़त्लेआम खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।